नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त के लाड़काणो में खबर ॾींदा आहियूं। लाड़काणे ॿरसा होटल ते चांहि पीअण लाइ वेंदड़ नौजवान खे मुंबई अगवा करण जी कोशिश ॻोठाणन केस बचाए वरितो। ॻोठ सुल्तान खान जमाराणी जो रवासी पुरत नौजवान गुलामुल्ला जमाराणी पंहिंजे चाचे सोहेल जमाराणी सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। साफ़िन अॻियां धाईंदे चयो त मां पंहिंजे ॻोठ भरसां ॻोठ उमर भाइयो में होटल ते चांहि पीअण वञी रहियो हुयुसि त रस्ते में कार सवार नबन लाशारी ऐं जमील लाशारी समेत 4 कार सवार हथियार बंदन मूंखे चयो त हसरत जो घर ॾेखारियो जंहिं ॾांहुं असांजा पैसा आहिनि। इनकार करण ते हिननि मूंखे हथियारनि जी ज़ोर ते अगवा करण जी कोशिश कई जंहिं ते मूं रड़ियूं कयूं। रड़ियुनि ते ॻोठाणनि मूंखे बचाए वरितो। पोर जो चवणु आहे त घरेले थाणे वयसि त थाणे ते मुंहिंजे ख़िलाफ़ हिननि अॻु में एनसी दाख़िल कराए छॾी हुई। पुलिस असांजी फ़रियाद वठण खां जवाब ॾेई छॾियो। हिननि DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी साफ़ शफ़ाफ जांच कराए इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।